जय झूलेलाल। मां मोहित सितपाल तव्हां सभिनी जो स्वागत थो कयां अॼु जे एपिसोड में। अचो त शुरू कयूं अॼु जे तारनि जो खेल। शुरू था कयूं अॼु जी तिथीअ सां। अॼु अंग्रेज़ी तारीख़ 12 जनवरी 2024 जुमे जो ॾींहुं, हिंदू महीनो पौष मास शुक्ल पक्ष जी एकम तिथि। हलो त शुरू कयूं अॼु जे राशिफल सां। मेष राशि। मेष राशि वारनि खे अॼु पंहिंजे स्वास्थ्य में डप या घबराहट महसूस थियण जी आशंका आहे, पर हुननि खे पंहिंजो मन ऐं बुद्धि तमामु स्थिर रखी करे ॾींहुं हलाइणो आहे। थी सघे त अॼु मेडिटेशन करणु तव्हांजे लाइ लाभदायक थींदो। गांइ खे चारो खाराइणु तव्हांजे लाइ अञा बहितर ॾींहुं करे थो सघे। वृषभ राशि। वृषभ राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते ऐं पंहिंजे घर में वाद विवाद या मतभेद थियण सां बचण जे लाइ पंहिंजे वाणीअ ते तमामु कंट्रोल रखी करे ॾींहुं हलाइणो आहे, न त हुन सां अपमान थियण जी बि आशंका आहे। अॼु कंहिं ज़रूरतमंद खे कुझु न कुझु दान करणु तव्हांजे लाइ लाभदायक थींदो। मिथुन राशि। मिथुन राशि वारनि खे अॼु जय ऐं सुख जी प्राप्ति, समाज में मान सम्मान ऐं प्रतिष्ठा मिलण जी संभावना आहे। अॼु कार्यस्थल ते बि ॾींहुं तमामु सुख सां गुज़रंदो। धन प्राप्ति बि तव्हांखे थी सघे। कर्क राशि। कर्क राशि वारनि खे अॼु पंहिंजे दोस्तनि मां या रिश्तेदारनि मां काई न काई ख़ुशख़बरी मिलण जी संभावना आहे। सुखनि में हुननि जी वृद्धि थी सघे। धन प्राप्ति जा बि सुठा योग बीठल आहिनि, त अॼु जो ॾींहुं सुख सां गुज़रंदो। सिंह राशि। सिंह राशि वारनि खे अॼु अगरि ॾींहुं बहितर करण था चाहिनि त सुबुह जो उथी करे पंहिंजे मंदिर में पूजा करे भगवान सूर्य खे अर्घ ॾींदा, कुमकुम विझी करे, त तव्हांजो ॾींहुं तमामु सुख सां गुज़रंदो। हुन सां तव्हांजो स्वास्थ्य बि सुठो रहंदो ऐं कार्यस्थल ते बि ॾींहुं आनंददायक हूंदो। कन्या राशि। कन्या राशि वारनि खे अॼु पंहिंजे स्वास्थ्य ते थोरो ध्यानु ॾियण जी ज़रूरत पवंदी, न त थोरी ही लापरवाही सां कोई रोग या बीमारी सताइण जी आशंका आहे। अॼु गांइ खे चारो खाराइणु तव्हांजे लाइ लाभदायक थींदो। तुला राशि। तुला राशि वारनि जे लाइ अॼु जो ॾींहुं जय ऐं सुख जी प्राप्ति कराईंदो। धन प्राप्ति जा बि तव्हांजे लाइ सुठा योग बीठल आहिनि। कार्यस्थल ते बि ॾींहुं आनंददायक हूंदो। वृश्चिक राशि। वृश्चिक राशि वारनि खे अॼु काई न काई ख़ुशख़बरी मिलण जी संभावना आहे। उहे पंहिंजे दोस्तनि मां या रिश्तेदारनि मां या पंहिंजे संतान पक्ष मां बि थी सघे। अॼु मन हुननि जो तमामु ख़ुशि रहंदो। कार्यस्थल ते बि ॾींहुं आनंददायक हूंदो, त ॾींहुं तमामु सुख सां गुज़रंदो। धनु राशि। धनु राशि वारनि खे अॼु जय ऐं सुख जी प्राप्ति, पर हुननि खे कोई बि वॾो इन्वेस्टमेंट अवॉइड करणो आहे, न त धन हानि जी आशंका आहे। मां लक्ष्मी जी उपासना तव्हांजे लाइ लाभदायक। मकर राशि। मकर राशि वारनि जे लाइ अॼु जो ॾींहुं भाग्य कार्यस्थल ते पूरो साथ ॾींदो। अॼु कार्यस्थल ते तव्हांखे पंहिंजे कोवर्कर्स जो, एम्प्लॉइज जो बि पूरो साथ मिलंदो। धन प्राप्ति बि थी सघे। स्वास्थ्य बि तव्हांजो उत्तम ई रहंदो। कुंभ राशि। कुंभ राशि वारनि जे लाइ अॼु जो ॾींहुं साधारण रहंदो। अगरि उहे चाहिनि था कि हुननि जो ॾींहुं बहितर हुजे, त हुन जे लाइ अॼु भगवान गणेश जी उपासना तव्हांजे लाइ तमामु लाभदायक थींदी। हुन सां तव्हांजो स्वास्थ्य बि सुठो रहंदो ऐं धन प्राप्ति बि थी सघे। मीन राशि। मीन राशि वारनि खे अॼु पंहिंजे शत्रुअनि ते विजय जी प्राप्ति थींदी। कार्यस्थल ते कैरियर ग्रोथ, व्यापार में वाधारो थियण जी संभावना आहे, त अॼु जो ॾींहुं आनंददायक हूंदो। अचो त ॾिसूं छा अॼु जे ज्ञान जे पिटारे में। त अॼु जे एपिसोड में तव्हांजे लाइ ॿुधाईंदासीं कि कन्या राशि वारनि खे कहिड़ो नित्य मंत्र जाप करण सां हुननि खे धन प्राप्ति थींदी, यश कीर्ति लाभ हुननि खे प्राप्त थींदो, साण ई साण रोग जेके आहिनि उहे दूर थी वेंदा। त कन्या राशि वारनि जे लाइ जेको मंत्र आहे उहो आहे ओम प्रीम पीतांबराय नमः। इहो मंत्र कन्या राशि वारा
घटि में घटि 10 दफ़ा रोज़ जाप कंदा त मनोकामना पूरी थींदी। साण ई साण रोग नाश थी वेंदा, धन सुख संपदा जी हुननि खे प्राप्ति थींदी ऐं हर कामना पूरी थींदी। अचो त ॾिसूं छा अॼु जो सवाल। अॼु जो सवाल आहे राकेश जी जो, जेके इंदौर मध्य प्रदेश जा रहंदड़ आहिनि ऐं हुननि जो सवाल आहे कि हुननि जे शादीअ जे कम में जाम अड़चन थियूं अचनि। त राकेश जी, तव्हांजे कुंडली जे हिसाब सां तव्हांजा शादीअ जा योग जेके खुलनि था उहे मार्च 2024 खां पोइ खुलनि था। तेसि ताईं तव्हां थी सघे त गणेश चौथ जो फास्ट रखणु चालू कयो। साण ई साण हर विस्पति ॾींहुं काई ना काई पीली वस्तु जो दान करणु तव्हांजे लाइ लाभदायक थींदो ऐं मनवांछित फल जी तव्हांखे हुन सां प्राप्ति थींदी। त अॼु जे एपिसोड में एतिरो ई। वरी मिलंदासीं ॿिए एपिसोड में। अगरि तव्हांखे पंहिंजे कुंडली सां रिलेटेड कोई क्वेरीज या सवाल हुजनि, तव्हां असांखे ईमेल करे था सघो info@sindhiplex.com। तेसि ताईं ॾिसंदा रहो सिंधी प्लेक्स, सिंधियुनि जो पंहिंजो OTT। सत्य सनातन धर्म की जय। जय झूलेलाल।